والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم ويؤمنون به ويستغفرون للذين آمنوا ربنا وسعت كل شيء رحمة وعلما فاغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقهم عذاب الجحيم. हर किस्म जी हमने सना अल्लाह मालिकुल अल्लाम जुल जलाल वल इकराम वहदहु ला शरीक लहु जिला दुरूद सलाम जिन प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनते मुख्तसर हमदे सलात का बाद तरबियत औलाद के हवाले से इख्तिसार से कुछ गुजारिश करना चाहा तो ये औलाद दिया है जेका वालिदैन जे अखियन जो ठार बणजी ईंदी आ। ये औलाद दिया है जेका कदा वालिदैन जे लुड़कन गोड़न ऐं ज़ारो कितार रोण जो सबब बणजी ईंदी आ। औलाद दिया है रोशन मुस्तकबिल जो आसरो ऐं उम्मीद बणजंदी आ। औलाद दिया है बाज़ोकात जिंदगी जे करे लातादाद इम्तिहान ऐं आज़माइश जो वालिदैन शिकार भी बणजी वञनि था। मुसलमान ही उन्वान अॼोके दौर जे एतबार सां इंतहाई अहम तरीन उन्वान भी आहे, हसास तरीन उन्वान भी आहे। हकीकत ॻाल्हि इहा आहे त अॼोके दौर में वालिदैन जे लाइ औलाद की तरबियत हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। हर तरफ फितना आहिनि, हर तरफ आज़माइशूं आहिनि, हर तरफ इम्तिहानात आहिनि। दीनदार वालिदैन परेशान आहिनि। औलाद के किथे पढ़ाइजे, औलाद की तरबियत कहिड़ी कजे, औलाद की शिरकत कहिड़ी महफ़िल में आहे, औलाद की संगत कहिड़ी आहे। हिकिड़े टाइम ते लातादाद सवालात ज़हनन में जन्म वठन था। मुसलमानों इन सवालात जे जहान में परेशान एक बुढ़ड़ो मुखा सवाल करे तो साईं हिकिड़ो सवाल है काफ़ी ॾींहं सोचींदे सोचींदे गुज़री चुका आहिनि। अॼु ज़रूरत करे अवां खां पुछण चाहियां थो, ही मुंहिंजी समूरी ॼमार गुज़री चुकी आहे, मुंहिंजा वार अच्छा थी चुका आहिनि, जिस्म इंतहाई कमज़ोर थी चुको आहे। इन कैफियत में आउं फालिज जो मरीज़ आहियां। मुझे सवाल ये हुआ, अच्छा इस्लाम में खुदकुशी जायज़ है? आऊं हैरत ज़दा निगाहुन सां ॾिसां थो अल्लाह जो ही नेक बारणो मुत्तकी परहेज़गार ऐं हिंदी ज़बान ते खुदकुशी जो सवाल छो आहे। मूं पुछियो साईं अवां इहो सवाल छाजे लाइ कयो आहे? रोंदे चवे थो साईं औलाद जे परेशाननि मूंखे हमेशह जे लाइ ग़मज़दा करे छॾियो आहे। औलाद जी नाफरमानी मूंखे हमेशह जे लाइ परेशान करे छॾियो आहे। तो मुसलमान अचो, जेकॾहिं असीं चाहियूं था असांजी औलाद फरमाबरदार हुजे, असांजी औलाद रोशन मुस्तकबिल जो सबब बणजी वञे, असांजी औलाद दीनदार बणजी वञे, त अचो हिननि उसूलनि जी पासदारी ऐं पाबंदी करियो। सभ खां पहिरियां औलाद जी विलादत खां पहिरियां अवां जे मथां हिकिड़ो हक़ ठहे थो, जॾहिं बि दुआ घुरो पंहिंजी औलाद जे लाइ ज़रूर दुआऊं घुरंदा करियो, अल्लाह खां सवाल करियो, रब्बुल आलमीन का इल्तिजाम करियो। ये सवाल अल्लाह कबुल हाकिमीन पान के सिखाया है। सूरह आल इमरान के पढ़ूं था, आयत नंबर 35, 36, 37 जी तिलावत करियूं था। एक अम्मड़ा पंहिंजे रब सां मुखातिबा छा थी चए, रब्बी इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररा। अल्लाह मुंहिंजे पेट में जेको मुंहिंजो लख जिगर आहे, जेको मुंहिंजो ॿारड़ो आहे, अल्लाह तुंहिंजी रज़ा जी ख़ातिर हू आज़ाद दा। इमाम बुखारी रहमहुल्लाह सही बुखारी में लिखन था, ऐ फिल मस्जिद लिल खिदमा, वो बार मस्जिद में होंदो ऐं मस्जिद जी खिदमत जे लाइ उन्हें के कुर्बान कयो वेंदो। मुसलमानों दुनिया तलबी जी का बि ॻाल्हि कोन्हे,
दुनिया जे मफ़ाद जो को सवाल कोने, अना परस्ती सा को गर्ज कोने, शोहरत सा का माना का मतलब रखियल कोने। सवाल इहो आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ रब्बुल आलमीन जी रज़ा जे लाइ वक़्फ हूंदो। छा थियो? अल्लाह पुट जे बजाए न्याणी अता फरमाई, वरी बि चए थी तां मुआहिदे जी ऐं दुआउनि जी पासदार आहियां। रब्बुल आलमीन फरमाए थो, दुआ घुरंदे चयो हुयो, इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम। अल्लाह मुंहिंजी हिन लख जिगर खे, मुंहिंजी न्याणी खे शैतान रजीम जे शर खां बचाए ॾिया। माउ जी हिकु दुआ अल्लाह खे एॾी वणंदड़ लॻी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, हिन दुनिया में जेको बि ॿार पैदा थींदो आहे, शैतान उनखे परेशान कंदो आहे। उन परेशानी जे आलम में ॿारड़ो ज़ारो कितार रोअंदो आहे, पर पाण फरमाइनि था गैर मरियम व इब्निहा, पर ॿ ॿार अहिड़ा आहिनि, मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं ईसा अलैहिस्सलाम शैतान जे इन वसवसे खां महफूज़ रहिया। एॾो वॾो एज़ाज़ छो मिलियो? पूरी दुनिया जी इंसानियत में वॾी ख़ुसूसियत छो मिली आहे? सबब इहो आहे त माउ जी दुआ हुई। अमड़ हथड़ा खणे रब्बुल आलमीन खां औलाद जे लाइ सवाल करे, वालिद औलाद जे लाइ सवाल करे। इहे अदाऊं त अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम बि सेखारियूं आहिनि। ज़करिया अलैहिस्सलाम जो तज़किरो सूरह मरियम जो इब्तिदाई आयतो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, काफ हा या ऐन साद, ज़िक्र रहमत रब्बिक अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदान खफिया। आहिस्तगी सां तन्हाई जे आलम में, राज़दारी जी कैफियत में पंहिंजे रब के सरड़ा करे पियो। आजिज़ी ॿुधाइनि था, इंकिसारी ॿुधाइनि था, पंहिंजे तवाज़ो के पेश कनि था। रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल रासु शैबा। अल्लाह मुंहिंजा हॾड़ा कमज़ोर थी विया, रब्बुल आलमीन मुंहिंजा ही वार अच्छा थी विया। वलम अकुम बिदुआइक रब्बि शकिया। अल्लाह तोखां दुआ घुरी कॾहिं बि आउं मायूस न मोटियो आहियां। मुंहिंजा मालिक, मुंहिंजा ख़ालिक, मुंहिंजा रब ऐं पालनहार हिकिड़ो तोखां सवाल आहे, अल्लाह मूंखे हिकु पुट अता फरमा। वजअलहु रब्बि रज़िया। अल्लाह अहिड़ो पुट अता कजां जेको तोखे ख़ुशि करण वारो हुजे। दुनियादार हुजे, दौलतमंद हुजे, वॾो अमीर थी वञे, को सरदार सरवाण ऐं अॻवान बणिजी वञे, न अल्लाह अहिड़ो ठाहे ॾियां जेको तोखे ख़ुशि करण वारो हुजे, तोखे राज़ी करण वारो हुजे। मुसलमानो, काश पाण भेणियो दुआऊं घुरूं हा। चाहियो था जेकॾहिं औलाद जी इस्लाह थी वञे तो पोइ अचो औलाद जी विलादत खां बाद हिन औलाद जी बेहतरीन तरबियत करियो। सोने अंदाज सां हिन खे हुस्न सुलूक बि सेखारिजो, वॾनि जो अदब बि सेखारिजो, गुफ्तगू जा अंदाज बि सेखारिजो, हया सां निगाहूं हेठि झुकाइण बि सेखारिजो। अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन मुताबिक़ हिन खे अदब ऐं एहतराम जा सभु तक़ाज़ा बि सेखारिजो। हिन जी तरबियत ईअं कजो जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले बैत जी तरबियत कई हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ॾोटनि ऐं शहज़ादनि जी तरबियत फरमाई हुई। मुसलमानो, असां पंहिंजे ॿार खे दुनिया भी सिखारी आ, दुनिया जा उसूल ऐं ज़ाब्ता भी सिखारिया आहिनि, पर हिन खे दीनी अदब सां आशना पाण न करे सघिया आहियूं। इहे नुक़सान थिया, तॾहिं औलाद नाफरमान बणिजी वई। जेकॾहिं चाहियूं था औलाद जी तरबियत थिए तो मुसलमानो अचो हिन खे बेहतरीन दीनी तालीम ॾियो। पाण छा चवंदा आहियूं, मुंहिंजो पुटड़ो प्राइवेट स्कूल पढ़ंदो, वॾो दुनियादार बणिजी वेंदो, साहिब हैसियत बणिजी वेंदो, वॾे उहिदे ते फाइज़ थी वेंदो। मुसलमानो, जायज़ दुनिया जायज़ आहे, पर अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिन दुनिया जी ख़ातिर कॾहिं दीन खे न विसारजो। हिन खे पहिरियां अल्लाह जो दीन सेखारिजो, रब्बुल आलमीन जो क़ुरान सेखारिजो। हिन खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत ऐं सुन्नत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारिजो। हिन जी तरबियत ईअं कजो जीअं अल्लाह रब्बुल आलमीन जे फ़रामीन में रब्बुल आलमीन सेखारियो आहे। इस्लाम इल्म जी अहमियत केतिरी रखी आहे। क़ुरान जी पहिरीं सूरत नाज़िल थी आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। पढ़ो पंहिंजे रब जे नाले सां जंहिं पैदा कयो। ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम। क़ुरान जी पहिरीं वही इब्तिदाई सूरत
कुरान जो पहिरियों आए तो, पर जॾहिं मुतालियो करियूं था अल्लाह जे कुरान जो, मालूम थिए तो पहिरीं वही में इल्म जो भी तज़किरो आहे त कलम जो भी तज़किरो आहे। मुसलमानों पंहिंजे ॿार खे कुरान जी तालीम ॾियो, पंहिंजे ॿार खे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं सुन्नत जी तालीम ॾियो। इन खां पहिरियां तो गुमराह कुन तालीम हासिल करे, इन खां पहिरियां त फितननि वारी तालीम हासिल करे, इन खां पहिरियां ते गुमराही जे वर छड़ी वञे, इन खां पहिरियां त आज़ाद ऐं रोशन ख़्याल दुनिया जो शिकार बणिजी वञे। इन खां पहिरियां पंहिंजे लखते जिगर खे अल्लाह जो कुरान भी सिखारियो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान भी सिखारियो। मुसलमानों हालात इतने पहुंची चुका है, दुनिया इन्हें मुश्किल घड़ी तक पहुंची चुकी है। एक बार मोबाइल ते पबजी गेम खेले पियो, अमर चे थी पुटड़ा इन्हें गेम के बंद कर, वो वहशी बणिजी वियो, दरिंदो बणिजी वियो। हकीकत में पिस्टल खणे तो पंहिंजे घर जे 3 अफराद के हिकड़े टाइम ते कत्ल करे छॾे थो। मुसलमानों ये हालात छो थिया? उनमें हिकड़ो सबब असी पाण बाहियो, गलती पंहिंजी बाहे त काश पाण हिन लखते जिगर के कुरान की तालीम पहिरियां ॾियो हा, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरामीन पहिरियां सिखारियो हा। सवाल इहो पैदा थिए थो, तरबियत में बिगाड़ छो ईंदो आहे? एक बार फितनन दे वर छो चढ़ंदो आहे? एक बार अल्लाह रब्बुल आलमीन दे दीन का परे छो वेंदो आहे? हे औलाद नाफरमान छो थींदी आहे? पुट आहे बाग़ी आहे, पुट आहे पीउ सां गुफ्तगू कोन थो करे, पुट आहे जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे पेशानी ते गुंजाणे पोइ वालिद सां मुखातिब थींदो आहे। का नरमी कोन्हे, को नरमी जो लहजो कोन्हे, का नरमी वारी गुफ्तगू कोन्हे। वालिदैन के अहिड़ा मुश्किल दिहाड़ा भी ॾिसणा पवनि था, कुछ वालिदैन जी ज़बान ते बददुआऊं बची वञनि थियूं। मुसलमानों असबाब जी ॻोल्हा करियूं था, औलाद नाफरमान छो थी, तरबियत में बिगाड़ छो आया? सबब इहो ई आहे मुसलमानों, सब का खतरनाक सबब मौसीकी आहे, सादा आवाजा गाना है, बेपर्दगिया फहाशिया और यानिया। अजो को नौजवान एतरो आजाद थी चुको आहे हिन मौसीकी में। हिन का सवाल पूछो केतरो वक्त गुजरियो आहे, अवां अल्लाह जो कुरान न ॿुधो आहे। वरी ॿियो सवाल पूछो केतरो टाइम नौजुबिल्ला मौसीकी के ॾींदा आहियो? जवाब अवां खे अंदाज़ो थी वेंदो। मुसलमानों 24 कलाक जे वक्त में एक मुसलमान जे लाइ 5 खां 6 कलाक मौसीकी जे लाइ हूंदा, गुनाह जे लाइ हूंदा, नाफरमानी जे लाइ हूंदा, पर अल्लाह जे कुरान जे लाइ हिन वटि 5 मिनट भी कोन हूंदा। सही बुखारी के पढ़ूं था, किताबुल अशरिबा है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कुछ माण्हू कंहिं जबल जे किनारे ते रहंदा हूंदा, उन्हनि जा आलीशान घर हूंदा, उन्हनि वटि हिकु माण्हू ईंदो जेको सवाल करण जे लाइ ईंदो, उन सवाली खे खाली मोटाए छॾींदा, सुभाणे असां वटि अचिजां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं हू ॿिए ॾिहाड़े हुननि वटि ईंदो, ॾिसंदो त जबल उन्हनि जे घरनि जे मथां किरी चुको आहे। ऐं पाण फरमाइनि था वयमसखु आखिरीना खिरदतन व खनाज़ीर, रब्बुल आलमीन जेके इंसान उन जबल जे किरण खां बची वेंदा उन्हनि ॿियनि खे भोलड़ा ऐं खिंज़ीर बणाए छॾींदो। मुसलमानों अचो अल्लाह का पनाह घुरूं था, रब्बुल आलमीन का सवाल करियूं था, असांजी औलाद जी बेहतरीन तरबियत थी वञे, असांजी औलाद अहिड़े फितने बिगाड़ खां बची वञे। उन खां पोइ नाफरमानी जो सबब, तरबियत में बिगाड़ जो ॿियो वॾो सबब मुंहिंजे नौजवान भाइरनि जी संगत आहे। नौजवान भाउ खे पंहिंजी दोस्ती ते एतिरो नाज़ हूंदो आहे जो नौज़ुबिल्ला तकब्बुर ऐं घमंड में चवंदो आहे बाबा जो त अकुल नौज़ुबिल्ला कम करे ई कोन थो, जेको कुछ आहे मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे यकीन आहे उन ते, मूंखे भरम आहे उन ते, मूंखे भरवसो आहे उन ते। 4 ॾिहाड़नि जी संगत ते हिनखे एतिरो भरवसो आहे। पोइ नाफरमानी जी इब्तिदा उतां थी, सिगरेट पीअण जी इब्तिदा उतां थी, नशे जी इब्तिदा उतां थी, गुनाह जी महफिल जो आगाज़ उतां थी वियो, नाफरमानी जी जिंदगी जो आगाज़ उतां थी वियो एक नाफरमान दोस्त खां। ऐं नाफरमान दोस्ती जो अंजाम छा आहे? सूरह फुरकान में रब्बुल आलमीन फरमायो यौम यअज़्ज़ु ज़ालिम अला यदै यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअ रसूलि सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन खलीला। अल्लाह फरमाए तो एक ज़ालिम क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे आङिरियुनि खे चबाड़े खाई रहियो हूंदो ऐं चवंदो काश आउं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते हलां,
या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला, हाय मुझी हलाकत, काश फलाने मानू के दोस्त न बनाया। मुसलमान हो दोस्त दोस्त ना है बल्कि दुश्मन ना, जेको अमा के शिर्क जी दावत दींदो आ, वो दोस्त दोस्त ना है बल्कि दुश्मन ना, जेको अमा के अल्लाह जी घर मस्जिद का रोकींदो आ, वो शख्स हमारो दुश्मन ना, जेको कुरान की तालीम खावा के रोकींदो आ, वो शख्स हमारो दुश्मन ना, जेको सीरत नबवी ऐं सुन्नत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खावा के रोकींदो आ। दोस्ती सुञाणप करियो, पांजे दुश्मन की सुञाणप करियो। उन्हें का पोटियों सबब तरबियत में बिगाड़ जो है वह वालिद है, ख्याल भी करे तो, तरबियत भी चाहे तो, दुआओं भी करे तो, रब्बुल आलमीन का सवाल भी करे तो, पर इनका गलती आती दिया तो औलाद की तरबियत कंदे कंदे नाइंसाफ थी वेंदो आ। हिकड़े पुट ते एडी तवज्जो ॾिनई, बे पुट के हमेशा जे लाइ विसारे छॾे। हिकु पुट एतिरो दादलो बणिजी वियो, न्याणियुनि खे नऊज़ बिल्लाह हक़ तलफ़ी सां हमेशा जे लाइ विसारे छॾियो। मुसलमानो हालात उते भी पहुता है के वालिद से गुफ्तगू थी, नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह, हे पांजे सिंध जे मुआशरे जो एकड़ो रुख बयान करे रहियो आ। चवण लगो सही 2 या 3 महीना गुजरी चुका आहिनि, मूंखे अल्लाह न्याणी जी औलाद सां नवाज़ियो आ, पर अॼु ताईं मूं पंहिंजी न्याणी जो मोह कोन ॾिठो आ। मुसलमानों अड़ा वालिद बाहिन, अड़ा हालात में थी चुका, न्याणियुनि खे हमेशा जे लाइ नज़रअंदाज कयो वियो, किथे मीरास का महरूम कयो वियो, किथे निकाह जे हक़ का महरूम कयो वियो, किथे संग चट्टी जी हालत में ज़ुल्म ऐं सितम जो शिकार बनायो वियो, किथे निकाह जे हवाले सां नज़रअंदाज कयो वियो। मुसलमानों अचो सिखो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा जॾहिं हो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम महफिल में वेठा हूंदा हा, पांजी जाइ ते उथंदा हा, अॻिते वधंदा हा, इस्तक़बाल कंदा हा, पेशानी ते चुमी ॾींदा हा ऐं उते विहारींदा हा जिते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वेहंदा हा। मुसलमानों है फितरन जो दौर, आज़माइश सा भरियल ही मुआशरो, फितरन जी अरगार, गैर मुस्लिमन जे फितरन जी अरगार बचण चाहियो था। अचो पांजे औलाद के अल्लाह से कुरान की तालीम दियो, अचो पांजे बचड़न के मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत ऐं सुन्नत की तालीम दियो, ताकि आसमान के मथा अर्श के खंडड़ फरिश्ता भी तव्हां जे लाइ अल्लाह का दुआ घुरन ऐं ईअं चवनि, रब्बना वादखिलहु जन्नत अदनिन लती वादतहु, अल्लाह इन्हनि खे उहा जन्नत अता फरमा जंहिंजो तो इन्हनि सां वाइदो कयो आहे, अल्लाह इन्हनि खे अता फरमा। वमन सलह मिन आबाहिम, जेके हिननि जे आबा व अजदाद इस्लाह कई उन्हनि खे अता फरमा, व अज़वाजहिम, इन्हनि जे घरवारनि खे अता फरमा, व ज़ुर्रियतिहिम, अल्लाह इन्हनि जी औलाद खे बि अता फरमा। अल्लाह अवां ते मूंखे अहिड़ी इस्लाह जी तौफ़ीक़ अता फरमाए, अहिड़ी तरबियत जी तौफ़ीक़ अता फरमाए त अर्श के खणंदड़ फरिश्ता बि पंहिंजे लाइ दुआऊं घुरनि। अल्लाह ताला मूंखे अवां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।